शहदाद कोट में सिंध के अरबेले रागी सरमद सिंधी की 27वीं वरसी मल्हाई वई। गुलजार अहमद की रिपोर्ट मूजिब सियाफ पारां सिंध हाउस ते तकरीब कोठाई वई। उन मौके ते क़ौमी रागी सरमद सिंधी की तस्वीर अॻियां मेणबत्तियूं ॿारे ॾिया रोशन करे भेटा पेश कई वई। सियाफ अॻवाननि मीरजान ऐं नवीद अली चयो त सरमद सिंधी सिंध जो यकानो आशिक हो ऐं सिंध की बेइंतहा मोहब्बत में उन केतिरा अमर गीत गाया। अॼोके ॾींहं ते सिंध ऐं साईं जी सिंध के यगाने आशिक क़ौमी रागी सरमद सिंधी हमेशा लाइ असां खां विछड़ी वञी मालिक हक़ीक़ीअ सां मिलियो। सरमद सिंधी पंहिंजे सुरीले आवाज़ ज़रिए सिंध धरतीअ जी ख़िदमत करण सां गॾोगॾु दर्द वंद दिलियनि जी तर्जमानी पिणु कई। अॼु संदसि 27वीं वरसीअ जे मौक़े ते सरमद सिंधीअ खे भेटा पेश कयूं था। उन्हनि चयो त सरमद सिंधी अॼु बि असांजी दिलियुनि में ज़िंदा आहे। सरमद सिंधीअ जा ॻायल इनक़लाबी गीत अॼु बि उत्साह पैदा कनि था। सरमद सिंधी सिंध जो सरमायो हो। सिंध संदसि गीत सिंध जी ख़ुशहाली ऐं मोहब्बत जी साभिया हुआ। सरमद सिंधी पंहिंजे आवाज़ ज़रिए सिंध जे दर्द खे सिंध जे वाहण वस्तीअ ताईं पहुचायो।